प्रेस क्लब खैरपुर नाथा तरफा सीनियर सहाफ़ी ऐं मुतहर्रिक सियासी किरदार MRD जे असीर मरहूम राजा बशीर अहमद बुघियो जी 35हीं सालगिरह जे मौक़े ते खेसि संदसि कयल ख़िदमतनि ऐं सहाफ़ती मंशा तौर ते हिकु पुरवकार तक़रीब जो इनेकाद कयो वियो। तक़रीब जी सदारत राजा बशीर अहमद जी तस्वीर खां कराई वई। तक़रीब में राजा बशीर अहमद बुघियो जा सियासी रफ़ीक पेपे अॻवान नूर मोहम्मद चांडियो, अली मोहम्मद सुमरो, सहाफ़ी रईस इमदाद चांडियो, बरकत अली चांडियो, बरकत अली बुघियो, अकील अहमद सुमरो, हाजी असगर अली शेख, सीनियर सहाफ़ी नज़ीर अहमद मीरानी खां अलावा सगा अॻवान डॉक्टर इमदाद अली कलोड़ो, डॉक्टर सैयद अरबाब अली शाह, नवीद कुर्बान बुघियो, सिंधी अदबी संगत जे बख़्त बोड़ो मुस्तफ़ा चन्ना शिरकत कई। प्रेस क्लब जे सदर सीनियर सहाफ़ी कुर्बान अली बुघियो आयल महिमान खे आजियान ॾिनो, जंहिं आयल महिमान जा थोरा मञिया ऐं राजा बशीर अहमद बुघियो खे भेटा पेश कंदे चयो त राजा बशीर अहमद बुघियो सां सहाफ़ती ऐं सियासी सफ़र में गॾु रहंदे इहो महसूस कयो त हू हिकु बहादुर सियासी कारकुन हो। जेल बि काटियईं ऐं आमरियती दौर में अताब हेठि रहियो। हू हिकु बेबाक ऐं बाकिरदार सहाफ़ी हो जंहिं जो किरदार शीशे वांगुरु साफ़ हो। प्रोग्राम में शरीक ॿियनि सियासी, समाजी ऐं अदबी शख़्सियतनि मरहूम राजा बशीर अहमद खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। आख़िर में राजा बशीर अहमद बुघियो जी 35हीं सालगिरह जो केक काटियो वियो। बशीर बुघियो हिकिड़ो सियासी वर्कर पंहिंजी जाइ ते, पर मां त ईअं चवंदुसि त हिकिड़ी तारीख़ सां शख़्सियत हुई। मां ज़िले जो सदर हुउसि त बशीर बुघे साहिब खे मूं हिते तालके जो सदर कयो हुउसि पर हुन एॾी महिनत कई, सचाई सां कई, बहादुरी सां कई। तव्हां दोस्त सियासी वर्कर ऐं सहाफ़ी आहियो, सहाफ़ी पहुचा पहिरीं सियासी ऐं शहरी आहियो। खैरपुर नाथियन शाह में जेका शेलिंग थी हुई कॉलेज खां ॿाहिरि रोड ते, जंहिंमें एजाज़ कुहार हो सिपाह जो सदर हुतां हुनजो कॉलेज जो, उहो शइ थी हुई। उन में तव्हां जेका बशीर जी ॾिसो आहे हालत छा जेका सालार अॻियां हूंदो हो, दोस्तनि सां गॾु हूंदा ऐं हुन जेके बि दोस्त पैदा कया जन सां बि दोस्ती हुन रखी, हुनजो मिसाल आहे। जिन्हनि महान हस्ती जो हिकु आला शानदार प्रोग्राम कयो आहे, जंहिंमें मौज़ शख़्सियत शहर जा ऐं सीता खां रोड खां कई आयल असांजो प्री प्यारो दोस्त मोहतरम अली मोहम्मद सुमरो साहिब खे जसो जे असीं ॾाढा शुक्रगुज़ार आहियूं ऐं तव्हां सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं। जो मुल्क जे अंदरि जेको कुझु असां तव्हांखे थोरो घणो जमहूरियत मिली आहे, जब थोरो घणो इज़हार आज़ादी, राय जी आज़ादी मिली आहे, उन्हनि पॉलिटिकल वर्कर जो कमाल आहे। जिन माण्हुनि उन दौर में उहे सभु शक्तियूं सही ऐं तव्हां असांखे एतिरो माना ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो त असांखे ॻाल्हि